असीं सिंधी पखड़ियल आहियूं भारत जे कुंड करछ में। इन जे करे हिक ॿिए सां जोड़ण मुश्किल ई न नामुमकिन आहे। जे असीं गॾजण जी कोशिश करियूं, जुड़ण जी कोशिश करियूं त उहा थींदी इंटरनेट जे माध्यम सां। सिंधी संगत पारां असां शुरू कयो आहे सिंधी साथी बणाइण। असांजो वेबसाइट आहे sindhisathi.org। उन में तव्हां असां सां जुड़ो, पाण खे रजिस्टर करियो, ईमेल ऐं मोबाइल ॾेई। इन खां सवाइ तव्हां पंहिंजे शहर जी मालूमात ॾियो असांखे। तव्हांजे शहर में कहिड़ा स्कूल, कहिड़ा कॉलेज, एल्डर्स होम्स, पैट्रिमोनियल ब्यूरोज, एसोसिएशन्स जे इहा सॼी ॼाण असां पंहिंजे मोबाइल ऐप में विझूं त उहा मोबाइल थींदी सिंधी साथी, जेका तव्हीं कंहिं बि शहर में बीठा हूंदा त तव्हांखे ॾींदी ॼाण सिंधियुनि बाबति, उन शहर बाबति त उते कहिड़ा कहिड़ा मंदर आहिनि, टिकाणा आहिनि, या वरी कहिड़ियूं एसोसिएशन्स ऐं चैरिटेबल ट्रस्ट आहिनि। असीं सिंधी हिक ॿिए सां जुड़ी सघूं था फ़क़ति इंटरनेट जे माध्यम सां। त जुड़ो असां सां, हथ वधायो, हथ मिलायो त गॾिजी कमु करियूं, सिंधियत वधायूं, सिंधियत फैलायूं, जीअं असांजी सुञाणप सदा ई हुजे क़ाइमु। जय झूलेलाल।